लिखियल तव वेद पुराण सुनहि मन लाई। आप कहे अनुजन समुझाई। प्रातः काल उठ के रघुनाथा। मात पिता गुर नावहि माथा। हरे राम चई छो हरि बोल हरि बोल। ध्यान ॾेई ॿुधो भाई, भगवान रघुनाथ मन लगाए वेद पुराणन जी कथा था ॿुधनि, वरी नंढे ॿारनि खे भी समझाए करे उहा कथा ॿुधाइनि था, चवनि था पिया। सभिनी ॿारनि खे इहा ॻाल्हि ॿुधाइजो, सभिनी संतान खे ॿुधाइजो कि प्रातः काल उठ के रघुनाथा। सुबह जो उथी करे भगवान रघुनाथ मात पिता गुरु नावे माथा। माता खे पिता खे ऐं सतगुरनि खे छा था कनि, हथनि सां प्रणाम नथा कनि, ईअं नावे माथा मथो रखी करे उन्हनि खे प्रणाम था कनि। अहिड़ा करुणा निधान भगवान आहिनि, उहे परमात्मा आहिनि, उहे न बि कनि त उन्हनि ते दोष कोन्हे। लेकिन असांखे सेखारण जे लाइ, मर्यादा सेखारण जे लाइ उहे माता पिता खे उथी करे गुरुअ खे प्रणाम मस्तक रखी करे मथो रखी प्रणाम था कनि। त असांखे इहो वचन दिलि में रखणु खपे, सभिनी भाउरनि खे ध्यानु ॾियणु खपे। भेनरूं त उहे मथो रखी प्रणाम न, उहे जय श्री कृष्ण करे छॾनि, लेकिन जेके संतान आहिनि पुटनि खे, उन्हनि खे इहो कमु ज़रूरु करणु खपे। ऐं माता पिता ई न, जेके बि वॾा घर में आहिनि, हा न, दादा दादी चाचा चाची जेके बि आहिनि, इन जो मतिलबु वॾनि खे प्रणाम करणु खपे। प्रातः काल उठ के रघुनाथा। प्रातः काल उठ के रघुनाथा। मात पिता गुरु नावहि माथा। मात पिता गुर नावहि माथा। राम श्री राम श्री राम श्री राम। इहो सेखारींदी आहे रामायण, इहे लक्षण ॾींदी आहे रामायण। जेके ॿार ॿुधंदा सम्झंदा त उहे कीअं न धर्म ते हलंदा, उहे कीअं न मर्यादा में हलंदा, उहे कीअं न पालन कंदा। चओ हरे राम। कथा ॿुधो था भाई, बानर मंडली हरिदास, समझ रहे हो? सुबुह जो उथी करे छा कंदव तव्हां घर में? माता पिता गुरुनि खे छा कंदव? चओ न जोर सां। हा, मथो टेके प्रणाम कंदव। ऐं न्याणियूं निमाणियूं छा कंदियूं? हाँ, जय श्री कृष्ण कंदो। एतिरो त लहणियूं न भाई, जय श्री कृष्ण भगवान जो नालो आहे, हा न भाई।